अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हेठ जर मथे मञर कंधी कुंवर तरन, वरे वाहुदन कीझर खथूरी थे। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी। दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिं माग बुधिजे पियो, उन्हनि मिरनी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 30 जनवरी 2022 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्खूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ ते जिते बि रहो, सिंध ऐं सिंध वासियुनि लाइ जा खोड़ींदा रहो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम सोच वीचार में अॼु असीं सिंध जे हालतुनि समेत जग जहान जूं ख़बरूं अवां जे समातनि जी नज़र कंदासीं। उन सां गॾु गॾु नौजवान लेखक सारंग चोयो जो लिखियल मज़मून सिंधी यूनिवर्सिटियुनि खे बगड़नि खां आजो कीअं कराइजे, उन सां गॾु गॾु मोहम्मद ख़ान अबड़े जो मज़मून तासुब ते ॿधल तारीख़ जो जाइज़ो पिणु पेश कंदासीं। हिकु शाइर में नामियारे शाइर जाफ़र जानी जी शाइरी अवां जी ख़िदमत में हाज़ुर हूंदी। जॾहिं त सदीकाणीअ मेमण ख़ानदान जे ख़िदमतनि बाबति पिणु लेख अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं। दौलतपुर सां वास्तो रखंदड़ अमल इंसान साफ़ी बहावल लाखे जे विछोड़े ते पिणु खेसि भेटा पेश कंदासीं। सभ खां पहिरियां प्रोग्राम में पेश करियूं था ख़बरूं। सिंध यूनाइटेड पार्टी जे 12हीं मरकज़ी जनरल काउंसिल जो 2 ॾींहनि वारो इजलास पार्टी सदर जलाल महमूद शाह जी सदारत हेठि सन में दरिया वारे बंगले ते थी गुज़रियो, जंहिंमें डॉक्टर ख़लील जान सरहंदी, एजाज़ सामटियो, जगदेश आहूजा, अमीर आज़ाद पहवरा, रोशन अली बुरड़ो, अमीर अली थेबो, ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, मुख्तियार मेमण, मखदूम शम्स, ज़ैन शाह, ग़ुलाम शाह, यास्मीन थेबो, शमीम मरी ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में मरकज़, डिवीज़न ऐं ज़िले कारकर्दगी रिपोर्टूं पेश कयूं वियूं। इजलास खे ख़िताब कंदे सैयद जलाल महमूद शाह चयो त सिंध जे हक़नि जो तहफ़ुज़ करण ऐं जमहूरी तरह इलेक्शन में हिसो वठी बल्दियात खां वठी पार्लियामेंट ताईं सिंध जे मुहिब वतन अॻवाननि खे पंहिंजो नुमाइंदो चूंडाइण लाइ मैदान ते अचणो पवंदो। हुन जो वधीक चवणु हो त ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में कारकुननि खे भरपूर हिसो वठिणो आहे। हुन चयो त ॿीहर लसानी फ़साद कराइण लाइ पीपल्स पार्टी ऐं MQM पंहिंजो वोट बैंक वधाइण लाइ सिंध जे मुस्तक़िल आबादियुनि खे वेढ़ाइण जूं साज़िशूं कंदा रहिया आहिनि। साफ़ियुनि तोड़े समाजी अॻवाननि ऐं मुआशिरे जे ॿियनि शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जे हक़नि जी जदोजहद जे लाइ जर्नलिस्ट, सिविल सोसाइटी फॉर ट्रुथ पीस ऐं जस्टिस जे प्लेटफार्म तां मरकज़ी कमेटी जे मेंबर नज़ीर पहवर पारां मीरपुर ख़ासि में साफ़ी कन्वेंशन मुनक़िद कयो वियो, जंहिंमें GWC जे सदर ज़ुल्फ़कार ख़ासखेली, शौकत नूनारी, ज़फ़रा बड़ो, सिंध बार काउंसिल मेंबर वकील मीर नईम टालपुर, असद पहवर, समाजी अॻवान चौधरी निज़ाम अनवर, अलीम ख़ानज़ादा, ज़ाहिदा ॾेथो, मोहम्मद बशीर कपरी, वकील मुमताज़ जरवार, वकील गफ़ार नारेजो, शाहिद ख़ासखेली, डॉक्टर लेखराज राठौड़ ऐं डॉक्टर अफ़ज़ल लिगारी समेत साफ़ियुनि, वकीलनि, अदीबनि, लेखकनि ऐं शाइरनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त असांजो मक़सदु सच खे उजागर करण समेत मज़लूम तबक़नि जे हक़नि जी हासिलात लाइ जदोजहद करणु आहे। असां हर उन माण्हू सां मुहादो अटकाइण लाइ तयारु आहियूं जेके माण्हुनि जा हक़ फॿाइण चाहिनि था। अफ़सोस सां चवणो थो पवे त असांजे हिन मुआशिरे में हक़ सच लिखंदड़नि समेत पीड़ियल तबक़नि जे हक़नि खे दॿायो वञे थो। असां उन्हनि सभिनी धुरियुनि जो भरझलो थींदासीं। हुननि वधीक चयो त असांजो मक़सदु सच ते ॿधल हक़ीक़ी सहाफ़त खे हथी वठराइण
कलम धड़ियुनि खे मुनज़म करण ऐं पंहिंजे शोबे में महारत ॾियारणु आहे। मुआशिरे तरफ़ां धिकारियल बेपहुच माण्हुनि ऐं बासरनि जे ज़ुल्म जो निशानो बणियल मज़लूम माण्हुनि जी मुकमिल वाहिर करणु पिणु असांजी ज़िम्मेवारी आहे। उनखां सवाइ माहौलियाती तहफ़ुज़ लाइ अमली क़दम खणी उन जो बचाव करणु, झंगली जीवत समेत हयातियात जी नस्ल कशी रोकणु, जदीद टेक्नोलॉजी ते ॿधल तरक़ी पसंद साइंसी ऐं इख़लाक़ी तालीम ॾियारणु पिणु असांजे मक़सद में शामिल आहे। कन्वेंशन में शरीक माण्हुनि ॼाणायल मक़सदनि जे हासिलात लाइ भरपूर सहकार जो यकीन ॾियारियो। दोदापुर भरिसां पुराणे तकरार तां जवाबदारनि ज़ुल्म जी इंतिहा कंदे ॿ ॾींहं अॻु प्रणियल नीगर खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल करे छॾियो। दोदापुर भरिसां ॻोठ पुन्हूअ भट्टी जो रहवासी 2 ॾींहं अॻु प्रणियल 15 सालनि जो नीगर आसिफ़ अली कटोहर मोटरसाइकिल ते वॾा बुसण खां वापसि अची रहियो हो त मंगत शाह वटि हथियार बंदनि मथस हमिलो करे गोलियूं हणी खेसि क़तल करे छॾियो। नौजवान जे पीउ सिकंदर कटोहर मीडिया खे ॿुधायो त असांजी पंहिंजी बिरादरी जे बासर माण्हुनि सां पुराणी दुश्मनी आहे। मुंहिंजे पुटु आसिफ़ अली जी 2 ॾींहं अॻु ख़मीस ॾींहुं शादी थी हुई। अॼु कम सांगे रतो देरो तालके जे शहर वॾा बुसण वियल हो। जितां मोटरसाइकिल ते वापसि अची रहियो हो त वारस ॾिनो माछी थाणे जी हद में हथियार बंदनि खेसि गोलियूं हणी क़तल कयो। तरक़ी पसंद अॻवाननि ऐं शागिर्द यूनियन तां पाबंदी हटाइण जी घुर कंदे चयो आहे त नौजवाननि खे पंहिंजी धरती ऐं उन जे माण्हुनि जे ॾुखनि तकलीफ़नि, क़ौमी ऐं तबक़ाती हक़नि जे हासिलात लाइ जदोजहद करणी पवंदी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुननि काल हैदराबाद प्रेस क्लब में प्रोग्रेसिव स्टूडेंट्स हैदराबाद चैप्टर तरफ़ां कोठायल यूथ पॉलिटिकल कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे कयो। कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त असां माज़ी खे यादि कंदा रहंदा आहियूं, पर इहा हक़ीक़त आहे त हर दौर वञणो आहे, हर शइ तब्दील थियणी आहे। उन करे असांखे बि नए दौर जे तक़ाज़ाउनि मूजिबि पंहिंजो रस्तो तइ करणो पवंदो। तब्दील थींदड़ हालतुनि में पाण खे तब्दील करणो पवंदो। उहो ई हली सघंदो जंहिं पंहिंजो पाण खे वक़्त जे हिसाब सां तब्दील कयो हूंदो। जेका सियासत पाण खे तब्दील न कंदी उहा पंहिंजो वजूद विञाए वेंदी। हुन चयो त हिते उहा ॻाल्हि थियणु घुरिजे त सिंध पाकिस्तान जी 72% गैस ॾिए थो त सिंध में लोड शेडिंग न थियणु घुरिजे। छा लाहौर ऐं पंजाब जे ॿियनि इलाइक़नि जो माण्हू उहो चवंदो त संदन इलाइक़नि में गैस जी लोड शेडिंग भले थिए पर सिंध में लोड शेडिंग न थियणु घुरिजे। हुन चयो त सिंध में नियाणियुनि मासूम ॿारनि जे क़तल पाणी जी खोट, भाण जी खोट आहे। सिंध जो पाणी बंदि करण वारी रवश ख़तमु करण जो मुतालबो खणी सिंध जे हक़नि जे हासिलात ऐं मसइलनि जे हल सां पंहिंजी सियासत सां जोड़े हलणो पवंदो। तरक़ी पसंद शागिर्द अॻवान प्रोफेसर इमदाद चांडीअ चयो त शागिर्दनि ऐं नौजवाननि हर दौर में आमरीतनि खे चैलेंज कयो आहे। बदकिस्मती सां हिन वक़्तु नौजवाननि ते केरु ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे। 1950 खां वठी शागिर्दी हुआ जिन हुकूमतनि जे ख़िलाफ़ पंहिंजनि मसइलनि जे हल लाइ एहतिजाज कयो। उनखां पोइ 8 जनवरी वारे कराची जी तहरीक वॾी मञता माणी। DSF जे माज़ी जी शानदार शागिर्द जदोजहद रही आहे। औरत अॻवान अमर सिंधू चयो त माज़ी जूं अवामी इनक़लाबी तहरीकूं उत्साह जो सबबु रहियूं आहिनि। अॼु जे नौजवान जो मसइलो इहो आहे त हुन जी जंग ॿाहिरि खां शुरू थियण खां अॻु पंहिंजे पाण सां शुरू थिए थी। शागिर्द तइ नथो करे सघे त कहिड़े पासे वञा, हूअ रस्तो ॻोल्हे रहियो आहे। अॼु जे नौजवान वटि अवामी इनक़लाबी तहरीकूं न आहिनि। अॼु जे दौर में सियासत ऐं इक़्तिदार त मौजूदु आहे पर के वॾियूं सियासी तहरीकूं मौजूदु न आहिनि। उन करे अॼु जे नौजवान में मायूसी आहे। ज़ुबैर अहमद सिद्दीकी चयो त PAC जो बुनियादु 2016 में विधो वियो। कुझु शागिर्दनि इहो सोचियो त जागीरदारनि ऐं वॾेरनि जे गठजोड़ वारे कल्चर खे ख़तमु करण जे लाइ शागिर्दनि खे मुतहिद कजे। हुन चयो त असां शागिर्द यूनियन जी बहाली लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतिजाज कया आहिनि। हैदराबाद प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी ऐं साफ़ी इक़बाल मलाह चयो त हिकु तबिक़ो उहो आहे जेको इनकार करण जो नेरेटिव रखी मज़दूरनि, हारियुनि, मज़लूम क़ौमनि ऐं तबिक़नि जी ॻाल्हि करे थो, ऐं ॿियो तबिक़ो उहो आहे जेको इनकार बजाए हा करे थो। उन तबिक़े में जागीरदार, वॾेरा ऐं सरमाएदार शामिल आहिनि।
जिन हिन वक़्तु सियासत ते कब्ज़ो करे छॾियो आहे। यूथ कॉन्फ्रेंस दौरान PSC हैदराबाद चैप्टर जी बॉडी चूंडी वई, जंहिं मूजिबि हैदराबाद चैप्टर जो सदर सागर सर्वेच जाम, जनरल सेक्रेटरी साहिब खान तुनियो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी रऊफ़ पंवर, यूनिवर्सिटी कोआर्डिनेटर आज़ान अली ऐं रूरल इंचार्ज एहसान मलाह शामिल आहिनि। खोरवाह में लाड़ जे अवामी इनकलाबी मज़ाहमती शाइर मोहम्मद इस्माइल उदासी जी पहिरीं वरसी निहायत अक़ीदत सां मल्हाई वई। यादगार कमेटी पारां सुबुह जो मज़ार ते क़ुरान ख़ानी कराए चादर चाढ़ी वई। वरसी तक़रीब दौरान अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी अॻवान कामरेड विष्णु मल, अवामी तहरीक जे मोहम्मद मूसा दरस, मियां मीर चांडियो, कामरेड अमीन खानाणी, डॉक्टर दोदो महरी, SUP जे मरकज़ी अॻवान अमीर आज़ाद पंवर, ख़ाकी जानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त इस्माइल उदासी घण रुखी शख़्सियत जो मालिक हो। उदासी मज़लूम माण्हुनि सां प्यार कंदड़ शख़्सियत हो। संसद किताबनि ऐं शाइरी में मज़लूम माण्हुनि सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ बग़ावत जो अक्स नज़र अचे थो। हुननि चयो त उदासी ज़िया जे कारे दौर में जमहूरियत जी बहाली लाइ जेल जूं सख़्तियूं बर्दाश्त कयूं। हुन 1978 जी सहाफ़त जी आज़ादी दौरान कराची में गिरफ़्तारी ॾिनी ऐं खेसि जेल जूं सख़्तियूं भोगणियूं पियूं। अॼु वॾी वेदन आहे त असां वटि पंहिंजे अज़ीम शख़्सियतनि जो क़दुरु नाहे कयो वेंदो। अॼु जे हिन दौर में शाइर पंहिंजे महबूबनि ते लिखनि था, उन महिल असांखे इस्माइल उदासी जहिड़ा शख़्स यादि अचनि था, जेके हिन धरती ऐं हिते जे मज़लूम माण्हुनि लाइ शाइरी ज़रिए लिखंदा हुआ, उहे यादि अचनि था। संस विछोड़े जो घाव भरजण जहिड़ो न आहे। अॼु सकाफ़त खातो शाइरनि ऐं अदीबनि जी सार नथो लहे, जंहिंजे नतीजे में हू गुमनामी वारी ज़िंदगी गुज़ारनि था। आजियाणे तक़रीर इस्माइल उदासी जे भाउ क़ुर्बान मलाह कई ऐं हुन चयो त इस्माइल उदासी हिकु पुरित माण्हू हो, जंहिं कॾहिं भुतारनि जे भरिसां वेहणु पसंदि न कयो। वरसी तक़रीब जी सदारत प्रोफेसर अब्दुल्लाह मलाह कई। वरसी तक़रीब दौरान खजन भगत लतीफ़ जूं वायूं ऐं अब्दुल्लाह पंवर ऐं ॿियनि क़ौमी गीत पेश कया। कोयले जे खाणियुनि मां निकिरंदड़ ज़मीन वारो खारो पाणी गोड़ाणो डैम एरिया में छोड़ करण खां पोइ सिंध सरकार ऐं कंपनियुनि तरफ़ां लिक छिप में गोड़ाणे डैम खां 10 किलोमीटर खां मथे ॾखण तरफ़ क़ाइमु ॻोठ धकड़चो भरिसां ॿियो डैम पैदा करे खुलियल मैदान में पाणी छोड़ कयो वियो आहे, जंहिं सबबु डैम जे वेझो रहंदड़ आबादी ख़तरे में अची वई आहे ऐं मोगे वटि ॿधल बंद खे पाणी टोड़े छॾियो आहे। गुज़िरियल ॾींहुं प्रेस क्लब इस्लाम कोट जे सहाफ़ियुनि जी हिकु टीम मुतासिरनि जे शिकायतनि ते ॻोठ धकड़चो पहुती ऐं डैम एरिया जूं हक़ीक़तूं ॾिठियूं। उन मौक़े ते इम्कानी तौरु मुतासिर थींदड़ मुख़्तलिफ़ ॻोठनि धकड़चो, मेहारी, हारी ऐं गोंगसी समेत 7 ॻोठनि जे सवें रहवासियुनि ॿारनि बचनि समेत डैम वारे हंधि एहतिजाज करे धरणो हयो। मुतासिरनि शेर मोहम्मद, चेतन जादेम, भगत रासू, थांव, बुरहान, मेवो, राणो, मोहन ऐं ॿियनि दाहींदे चयो त थरकोल ब्लाक 2 ते कमु कंदड़ कंपनी ऐं सरकार ज़बरदस्ती राज जी उंदाही में ॻोठ भरिसां खाण मां निकिरंदड़ खारो पाणी छोड़ करे छॾियो आहे। शुरू में चयो वियो त 260 एकड़नि ते डैम ठाहियो वेंदो, पर हीअ त खुले मैदान में पाणी छोड़ कयो वियो आहे, जेको हज़ारे एकड़नि में फैलिजी वेंदो। डैम खे न का दीवार न वरी बंदि ॾिनो वियो आहे। पाणी घरनि तरफ़ वधी रहियो आहे। पाणी जो वहिकिरो तेज़ थियो त वेझो जेके बि घर आहिनि उहे हफ़्ते अंदरि पाणी जे घेरे में अची वेंदा। खारे पाणी छोड़ थियण सबबि असां हज़ारे रहवासी, असांजा घर, खूह, वण, मंदर, मस्जिदूं तोड़े क़ब्रिस्तान मुतासिर थींदा। चूंडियल नुमाइंदा बि कंपनी ऐं सरकार जी विंगार वहनि पिया, उहे मालिकी करण लाइ तयारु न आहिनि। हुननि चताव ॾिनो त इंसाफ़ न मिलियो त अदालत जो दर खड़कायो वेंदो। होॾां गोड़ाणे डैम जे मुतासिर ॻोठ सलेमान हजाम जे रहवासियुनि बेव, अखियुनि जे नूर खां महरूम बणिजी वियल औरत हुरमत बाई, आरब हजाम, इब्राहिम हजाम, संगार ऐं ॿियनि पिणु एहतिजाज कयो। जोही भरिसां ॻोठ फ़क़ीर मोहम्मद जमाली में घरेलू अणबुणता नौजवान
शहबाज़ जमाली पाण मथां पिस्टल जो फायर करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। कंबर जी अदालत जॻह ते कब्ज़े जे केस में नामज़द जवाबदार खे ॾोह साबित न थियण ते आज़ाद करण जो हुकम ॾिनो। बुरड़ा कॉलोनी जे रहवासी 50 सालनि जे अब्दुल्लाह मेमण जॾहिं पंहिंजे आज़ादी वारे फ़ैसिले जी ख़बर ॿुधी त ख़ुशी में संस दिलि बीही रही ऐं हूअ वफ़ात करे वियो। 6 बरसां बघाड़ मोरी जो रहवासी 18 वरहनि जो नौजवान यामीन शुरो गुज़िरियल 3 ॾींहनि खां ठठे शहर मां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे, जॾहिं त वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो पियो वञे। लाड़काणे जे इलाहाबाद गोलीमार घटी में 2 सालनि जो ॿारड़ो मोहसिन पुट मसूद अली मेमण रांदि खेॾण दौरान गंदे नाले में किरी बेहोश थी पियो, जंहिंखे वारसनि बेहोशी वारी हालत में चांडका इस्पताल जे हादसनि वारे शोबे में आंदो, जिते हूअ फ़ौत थी वियो। सिंध जो जाखोड़ी साफ़ी ऐं लेखक बहावल लाखो बि मोकिलाए वियो। दिलि जी तकलीफ़ सबबि ओचितो विछड़ी वियल बहावल लाखे खे भेटा पेश कंदे ख़ूबसूरत लेखक ऐं साफ़ी मोहम्मद अली जोखियो लिखे थो। बहावल लाखो हिकु फ़र्द न पर इदारो हो, जंहिं केतिरनि ई ज़हननि जी आबियारी करे खेनि सोजरे जा नवां गस ॾेखारिया। काज़ी अहमद तालके जे निढड़े शहर नवाब वली मोहम्मद में शऊर जो ॾीओ रोशन कंदड़ बहावल पंहिंजे शहर में सहाफ़त जा बुनियाद रखी उते जे पीढ़ियल आवाम खे सगारो आवाज़ ॾिनो। हीअ उहो वक़्तु हो जॾहिं हीउ इलाइक़ो वॾेरा शाही जे घेरे में हो। केरु कुछे हर तरफ़ सां ते पोइ अहिड़े वक़्त में जूझाण जे ॻूठड़े में रोशन तारो उभरियो, जंहिं नवाब वली मोहम्मद खे हेड क्वार्टर बणाए सहाफ़त ऐं सियासत ज़रिए शऊरी पंध शुरू कयो। शुरूआती दौर में पंहिंजे ज़ाती दुकान ते वेही सहाफ़ती सरगर्मियूं शुरू कयाई ऐं पोइ मसवाड़ी जायुनि में प्रेस क्लब हलाइण खां वठी मौजूदा प्रेस क्लब जे क़ाइमु करण ताईं संस जदोजहद जां हुई जेरी विरची न वेठी वांगुरु सदाई जवान रही। कामरेड ग़ुलाम रसूल सेतो ऐं सालह बिरू सां उस्ताद बि संदसि रिहात साॻे वक़्तु हुननि सां दोस्ती में पिणु सलाड़ियल रहियो। उहो ई सबबु हो जो बहावल लाखो इंतिहाई कमेटेड बहादुर ऐं बेडपो किरदारु थी रहियो। हुन चङनि भलनि ढिंगनि सां मुहाॾा अटकाया, हुन कूड़ा केस बि भोॻिया, पर कंहिं अॻियां झुकण कोन सिखियो। अवामी मसइलनि ते संस आवाज़ कॾहिं बि मलूकत वारो न रहियो। हमेशह वाज़े ऐं चिटे मौक़िफ़ सां कड़केदार आवाज़ संदसि सुञाणप हुई। दोस्ती में संस सचाई एतिरी हुई जो परपुठ दोस्तनि जे दिफ़ा में कंहिं सां बि अटकण में देरि न करे। दोस्तनि मथां जॾहिं बि ॾुखियो वक़्तु अचे त हीअ शख़्स उॾामियो अचो पहुचे। महल जो मुड़ुसु माण्हू थी बीहण बसि हिते डंग हो। संस मिलण खिलण ऐं ॻाल्हाइण बि असां लाइ सदाई उत्साह जो सबबु रहियो। साणसि मिलण सां ॾढ हौसलो ऐं हिमत वधियो वञे। पाण दोस्तनि जे ख़ुशियुनि में ख़ुशि ऐं ग़मनि में ग़मगीन थियो वञे। अहिड़ी तरह बहावल जंहिं प्रेस क्लब जा बुनियाद रखिया, अॼु हुन प्रेस क्लब जो सदर हूंदे संस साह जो सॻो टुटी पियो। अॼु संस विछोड़े ते अखियूं अश्कबार आहिनि। अॼु हिक ॿिए सां ताज़े जो ॾींहुं आहे। अॼु असांजो कज़ियो थियो आहे। अॼु असांजो यार विछड़ियो आहे। जां हुई जेरी विरची न वेठी, वञी भूअं पेठी सिकने खे सॼणे। सिंध जो ख़ूबसूरत ऐं नाम्यारो शाइर महर टिबाई लिखे थो, माण्हू सभु मुआ वञनि, तूं न मरे सूर, बहावर लाखो बि मरी वियो। सच त हुन ख़बर छिरक कढाए छॾियो। नवाब वली मोहम्मद खां ताजरनि वारे रस्ते सां क़दीमी ॻोठ जूझाण सां तालुक़ रखंदड़ बहावर लाखो एॾी वॾी उमिरि जो बि कोन हो। साणसि दुआ सलाम या मरजीअ वारे तालुक़ खे 10 सालनि खां मथे थियो हूंदो। घटि ॻाल्हाइण संस वणंदड़ खूबी हुई। कंहिं ज़माने में कंहिं दरगाह नशीन लाइ शायदि हिकु अख़बार में लिखियो हुआईं, जिते संस मथां केस दाख़िल कया विया हुआ। केस कोर्टनि में ईंदे वेंदे ॾिसंदो हुयसि। पुछा करण ते ॿुधायो हुआईं त मूं जेको लिखियो सोराहना सच लिखियो आहे। ॿिया सभु संगती पोती पलांद करे बख़्शराए विया ऐं संदन मथां केस बि ख़तमु कया विया ऐं मूं ते बि ज़ोरात माफ़ीनामो लिखी ॾियां त सभु ॾोह माफ़।
संस चवण हो त माफ़ी उन करे कोन वठंदुसि त मूं ग़लति नाहे लिखियो। माफ़ी वठण जो मतिलबु आहे त सच तां हथ खणा, ऐं सच तां हथ खणण जो मतिलबु आहे त लिखत में ॾींदुसि त आउं कूड़ो आहियां, सो कोई सज़ा अची वञे पर माफ़ी कोन वठंदुसि। ख़बर नाहे त उन केस जो छा थियो, पर संस उन क़िस्म जी अरड़ाई पाण ॾे राग़िब कयो। कुझु महीना अॻु संस पुटु बि वफ़ात करे वियो हो, जंहिंजी तबियत बि कई हुईसीं। तोड़े जो छिड़ा छिड़ा मिलंदा हुआसीं, पर पहचाइप हुई। सच त बहावल भलोड़ ऐं ॾाहो इंसानु हुयो। बहावल जे भलोड़ हुजण जी साबिती संस औलाद जी तरबियत आहे, जंहिंसां मिलण खां पोइ यकीनन मिलंदड़ खे ख़ुशी थींदी। हिन मौत जो बिलोको मुमकिन न थी सघियो आहे, उधारो पंहिंजो जीवन न थी सघियो। केॾो पराए माल ते कुॾंदा वतूं डिॿाई, अहसास मुफ़लसी जो लेकिन न थी सघियो। बहावल लाखे खे भेटा पेश कंदे लाल ख़ान शर लिखे थो, अॼु न उताकनि में तालिब तंवारीन, आदेसीअ उथी विया मढ़ियूं मुंहुं मारीन, जेके जीव खे जियारीन से लाहूती लॾे विया। साईं बहावल सां मुंहिंजी ॾेठ वेठ तॾहिं खां थी जॾहिं पार्टी तरफ़ां कंदकोट खां कराची ताईं पैदल लांग मार्च कयो वियो, ऐं उहो लांग मार्च जो काफ़िलो जॾहिं नवाब वली मोहम्मद पहुतो त साईं बहावल लाखो पारां पूरे लांग मार्च जे काफ़िले जी रिहाई जो बंदोबस्तु कयो वियो ऐं जाम सारियूं दिलि खोले ख़िदमतूं कयाई। राति जी मानी खां वेंदे सुबुह जो नाश्ते ताईं, ऐं वरी जॾहिं ज़रदारी लीग तरफ़ां ॿिटे मकानी निज़ाम जो ऐलान रात जी उंदाही में बाबर ऐवान खां करायो वियो त पार्टी एहतिजाज जो ऐलान कयो त साईं बहावल लाखे काज़ी अहमद में असांजे एहतिजाज जी हिमायत कई। असां काज़ी अहमद बाईपास बिलाग कयो ऐं बाबर ऐवान जो अलामती जनाज़ो कढियो त असां सां साथ में रहियो। अफ़सोस अॼु असां खां हिकु बहादुर ऐं प्यारो दोस्त विछड़ी वियो। ऐं हाणे अचो त बहावल लाखे जो हिकु तक़रीब में कयल ख़िताब अव्हांखे ॿुधायूं। कल पासे का जेही तेही ज़ात जी जंबश नाहे जा, मूसी हले सा जा जी मिठो न करे। लतीफ़ साईं जे हिननि सुकुन वांगे त हिननि तारीख़ुनि में, हिननि एहतिजाजुनि में, हिननि जदोजहदुनि में घटि में घटि पंहिंजो जी मिठो न करणु खपे, पर ऐं पंहिंजी जूह पंहिंजे जीअ खां वधीक मिठी करणु खपे। असांजो नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब जंहिंजो असां बुनियादु रखियो, उहो प्रेस क्लब सिर्फ़ ख़बरुनि ताईं महदूद न रहियो, पर अमली जदोजहद में दर दर वञी माण्हुनि जे ज़हन में शऊर पैदा कयो ऐं सिजागी पैदा कई त तव्हांजा मसइला वॾेरनि वटि वञी मिथ करण सां हल कोन थींदा, पर तव्हांजा मसइला पाण पंहिंजे पेरनि ते बीह पंहिंजो मज़बूत जॾहिं आवाज़ उथारींदा तॾहिं तव्हांजा मसइला थींदा। हुनजो हिकिड़ो इहो ई सबूत आहे तव्हां वटि त 28 सालनि खां बंदि कयल शाख जेका दौलतपुरी उहा हींअर वहे पई। उन में रुगो हिकिड़े ज़फर जंग जो किरदारु कोन्हे, रुगो प्रेस क्लब जो किरदारु कोन्हे, उन में तव्हां सभिनि जो किरदारु आहे, पर तव्हां सभिनि खे जाॻाइण में जंहिंसां हिन इलाइक़े जो असांजे प्रेस क्लब जो मोराल जेको आहे उहो वधियो आहे। ऐं ही जदोजहद बि उन जदोजहद जो तसलसल आहे। जॾहिं कामयाबी मिलंदी आहे त पोइ उन जा हज़ारे वारस थी पवंदा आहिनि, ऐं जॾहिं नाकामी थींदी आहे त पोइ अकेले माण्हू खे भोगणो पवंदो आहे। ऐं ज़फर चांडे उन्हनि सभिनी शयुनि खे ज़हन में रखे कामयाबी नाकामी अकेले वारस थियण लाइ बि तयारु हुयो जो तव्हां कामयाबु थिया हो, ऐं वरी तव्हां हिकिड़ी नई जदोजहद शुरू कई आहे। ऐं अॼु जे अंदाज़ में माण्हू बीठा आहिनि, ऐं सम्झां थो त तव्हांजी जदोजहद कामयाबु थी चुकी आहे। कल्ह खां वठी कुझु ॻाल्हियूं हलनि पयूं त बाबा हिन रोड जा पैसा अची विया। ऐं तव्हांखे ॿुधायां त हिन रोड जा पैसा 3 दफ़ा अॻु में बि मंज़ूर थी चुका, पर ही असीं भेटा पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक ऐं सहाफ़ी बहावल लाखो खे। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे सफ़र में आऊं सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान आहियां
हबीब लगारी। सिंध धरती ते रहंदड़ अनेक वजूद पंहिंजे हड़ा वड़ा इंसान ज़ात जी ख़िदमत में रुधल आहिनि। ॾेहनि जो ॾातार त नीरी छत ते निशांबर आहे, पर डीपलो जे ॾातारनि में मेमण कम्यूनिटी जो को मट ऐं सानी न आहे। ॾुखिया ॾींहं हुजनि या हंगामी हालतूं, ॿूॾूं हुजनि या ज़िलज़िला, तूफ़ान हुजनि या तबाहियूं, मेमण बिरादरी जा माण्हू माज़ी में बि पाण मल्हाईंदा रहिया आहिनि। हाल में बि हम क़दम आहिनि, यकीनन मुस्तक़बिल में बि संदन मोट मानाइती हूंदी। मेमण न सिर्फ़ डीपले वासियुनि खे यादि कनि था, पर समूरे थर जी ज़रूरतमंदनि जी वताहिर ऐं वसाहिर वाहिर बि कनि था। ॿियनि मेमण मुसरनि सां गॾु सदीकाणी मेमण भाइरनि बि हमेशह पाण मल्हायो आहे। साईं मोहम्मद उस्मान सिद्दीकाणी मेमण जे इल्म ऐं स्कूल जे लाइ उनसियत कंहिंखां बि लिकियल नाहे, त वरी मरहूम मोहम्मद इब्राहिम सिद्दीकाणी मेमण जे फर्ज़ंदनि डॉक्टर अनवर, डॉक्टर ख़ालिद संस भाइर ऐं फैमिली इल्म ऐं स्कूल सां गॾु सिहत जे मैदान में थर ऐं थर वासियुनि जी तमामु घणी ख़िदमत कई आहे, जंहिंजो हिकिड़ो ई मिसाल काफ़ी आहे त केतिरनि ई सालनि खां संदन पारां मुसलसिल हर साल तलके अस्पताल डीपलो में 3 रोज़ा मुफ़्त अखियुनि जी कैंप क़ाइमु कई वेंदी आहे, जंहिंमें हज़ारे मरीज़नि जो मुफ़्त इलाज ऐं दवाउनि सां गॾु समय अखियुनि जा ऑपरेशन बि मुफ़्त कया वेंदा आहिनि। अॼु वरी उन फैमिली जी फज़ीलत भरे फर्ज़ंद ऐं गवर्नमेंट हाई स्कूल डीपले जे सुलछणे शागिर्द डॉक्टर ख़ालिद सिद्दीकाणी मेमण केंटकी अमेरिका मां संदन वालिद मरहूम मोहम्मद इब्राहिम सिद्दीकाणी मेमण जी यादि में गवर्नमेंट बॉयज़ स्कूल डीपलो जे शागिर्दनि लाइ लखें रुपयनि जी मालियत जा 20 जदीद लैपटॉप कंप्यूटर डोनेट करे तारीख़ रक़म कई आहे। स्कूल जी दिलि अब्दुल मनान खटी जूं बि महिरबानियूं, जंहिं उन्ही कार ख़ैर में अॻभराई कई, डॉक्टर ख़ालिद ऐं डॉक्टर अनवर सां बि राब्ते में रहियो ऐं तहसीन जो मुस्तहिक बणियो। गवर्नमेंट हाई स्कूल डीपलो जो हेडमास्टर अरबाब ज़ुल्फ़कार अली, स्टाफ ऐं शागिर्द मोहम्मद इब्राहिम सिद्दीकाणी ऐं संस ख़ानदान जा ख़ासि तौर डॉक्टर अनवर ऐं डॉक्टर ख़ालिद सिद्दीकाणी जा शुक्रगुज़ार आहिनि, जिन मासूम शागिर्दनि जे लाइ जदीद तालीम जे तक़ाज़ाउनि जी पूराई लाइ 20 लैपटॉप कंप्यूटर अतियो करे ॿारनि जे इल्म में इज़ाफ़े लाइ अहम क़दम खयो आहे। सिंध जे समूरनि वसवारनि खे बि इहा ई अपील, जेकॾहिं हूअ ईअं ई पंहिंजे भरपासे जे स्कूलनि लाइ कोशिशूं कनि त हूंद इल्म में इज़ाफ़ो थी पवे। प्रोग्राम सोच वीचार जे सिलसिले हिकु शाइर में अॼु असीं सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत शाइर जाफ़र जानी जी ख़ूबसूरत शाइरी अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था। यादि नाहे किथे मूं वञायूं अखियूं, आरसी में त आहिनि परायूं अखियूं, ही सितारा था टिमकनि या आकाश ते, आशिकनि ऐं शहीदनि विछायूं अखियूं, थो रुतनि ऐं रंगनि जूं कहाणियूं पढ़ां, मुंहिंजे अहसास में छा त जायूं अखियूं, हाण कंहिंजी मथसख बुॾे कान थी, हाण कंहिंजी मथसख बुॾे कान थी, शहर में जंहिं सदा पए विरहायूं अखियूं, हिकिड़ो जज़्बो रगनि में रहियो ई रहियो, हिकिड़ो जज़्बो रगनि में रहियो ई रहियो, हिकिड़ी ॻोल्हा जुगनि खां जलायूं अखियूं, ही करामत आहे रियासत जे कानून जी, ही करामत आहे रियासत जे कानून जी, किन वढायूं जिभूं किन कढायूं अखियूं, देस जो दर्द हुनखे नज़र कीअं अचे, देस जो दर्द हुनखे नज़र कीअं अचे, हुनजो परॾेह माहिन घुरायूं अखियूं, टेक जानी तस्वर जी देवी ॾिनी, टेक जानी तस्वर जी देवी ॾिनी, ऐं हक़ीक़त जी ॾाइण ॾुखायूं अखियूं, का निंड मुठी का काक कुठी, का सीर सतायल आजाना, हिन चाह चुकी में चैन किथे, जंहिं पीती खायल आजाना, हई चंड पीड़ी चुप तारा थिया ऐं राति सुरनि जूं लहरूं थी, ही मुंहिंजो थो अहसास वॼे या तुंहिंजी पायल आजाना, शहरनि जी ॾाहप खां परते अणॼाण अना जी हलचल खां, हीअ ॿहिराड़ी जी सादी दिलि तो लाइ सिकायल आजाना, ही दुनिया एटम जी दुनिया, हित कीअं कवि जो नींहं नचे,
ही दुनिया आइटम जी दुनिया हित कीअं कवि जो नींह नचे हर दीन हिते गूढ़ा गूढ़ा हर ॾेख ॾुखाइल आ जाना। जाफ़र जानी पंहिंजे ख़ूबसूरत ग़ज़ल में लिखे थो ही माण्हू ॻोढ़ा ॻोढ़ा छो ऐं सारूं सारूं छो आहिनि। हीअ माण्हू ॻोढ़ा ॻोढ़ा छो ऐं सारूं सारूं छो आहिनि। जे माण्हू अहिड़ो हूंदो आहे मूं लाइ मयारूं छो आहिनि। दिलियुनि में ख़ुदा वसंदो आहे तो ठीकु चयो हो ए बाहू पर क़िबला हिकिड़ी ॻाल्हि पुछां ही ॾारूं ॾारूं छो आहिनि। चो डामर हाणनि रस्तनि ते या डोड़ उघाड़नि पेरनि जी हीअ हेॾो दूंहों छो आहे ही कूकूं कारूं छो आहिनि। तूं नाही आऊं जलां थो पर ही कोयल छाले रोए थी छा तिन सां तुंहिंजो नातो हो बेचैन बहारूं छो आहिनि। नाबीन हथनि में पत्थर हुआ हर पत्थर में मूं जीत ॾिठी पर शिबली जेको गुल हयो तंहिं में ही हारूं छो आहिनि। ही मिट्टी आ हू मिट्टी आ ही ॻाल्हि सरासर चिट्टी आ। ही मिट्टी आ हू मिट्टी आ ही ॻाल्हि सरासर चिट्टी आ पर मूं न परोली सुलझाई ही सरहद तारूं छो आहिनि। ही जानी गहलो ॻोठाणो ही कीअं बि टारे थो टाणो। हीअ जानी गहलो ॻोठाणो ही कीअं बि टारे थो टाणो पर ॾाहा तोखे ॾॾ मथां ही हेॾियूं खारूं छो आहिनि। को टाणो टहकन जो का वेल वलोड़न जी को टाणो टहकन जो का वेल वलोड़न जी ही उम्र कथा बासे लम्हनि जे डोड़न जी। महबूद अना हुन जी हू नूर नसूरो आ ॻण पैसो कंदो कहिड़ी मिट्टी जे पनूड़न जी। रोबोट रियासत में रूहनि जो कुछण अहिड़ो रोबोट रियासत में रूहनि जो कुछण अहिड़ो ॼण तेल कढ़ाई में सुरबाट पकोड़नि जी। जंहिं ॾींहुं पिरी मिलंदा तंहिं ॾींहुं मरी वेंदुसि जंहिं ॾींहुं पिरी मिलंदा तंहिं ॾींहुं मरी वेंदुसि आहेर पयल मूंखे ज़हर आब विछोड़नि जी। मिसकाल सदे साॻी कंगाल असीं साॻिया अहसास ते साॻी आ हण मार हथोड़नि जी। आका जी नियत छाहे हर हर थो अचे काहे का लोध लॻोड़नि जी का भेड़ भॻोड़नि जी। जानी थो ग़ज़ल ॻाए ॾाहो थो सड़ी सोचे जानी थो ग़ज़ल ॻाए ॾाहो थो सड़ी सोचे हिन ॼट किथां आंदी ही ॾात किरोड़नि जी। को टाणो टहकन जो का वेल वलोड़नि जी ही उमिरि कथा बासे लम्हनि जे डोड़नि जी। दिल वॾी कर ए मुसाफ़िर राति जा दिल वॾी कर ए मुसाफ़िर राति जा ॾूर नाहिन सोझरा पिर भात जा। हेकलाइप ख़ौफ़ थी जनमे पई हेकलाइप ख़ौफ़ थी जनमे पई वार था कांडार जन जज़्बात जा। बेज़ुबानी तंग दस्ती सादगी खोड़ हुआ असबाब पंहिंजी मात जा। एक कर काॾे वञी थो तो सिवा केरु ॾींदो आसरा बरसाति जा। देस तुंहिंजी धूड़ मां तख़लीक़ थिया हीअ सुनहरा रंग मुंहिंजी ॾात जा। सूंहं तुंहिंजी बंदगी जानी कई तो मुका हुन ॾे सहीफ़ा तात जा। जाफ़र जानी पंज कड़नि में लिखे थी मां जुगनि जे दर्द जी तस्वीर हां का सदियुनि जी पीड़ थी मूं में रहे। पीड़ जेका सानिहनि मां थी ठहे यार जानी ॿी वज़ाहित छा करियां। मां जुगनि जे दर्द जी तस्वीर हां मूं मिटी जा नेण थे चुमिया पए ऐं रुतनि जे मोह में फाथल रहियसि। भंवर वांगे वास ते पागल रहियसि अहले दानिश चंड ते घुमिया पए मूं मिटी जा नेण थे चुमिया पए। चंड तुंहिंजी चांदनी मेरी न हुई चंड तुंहिंजी चांदनी मेरी न हुई तूं ककर जी बख में मसरूफ़ हुए ख़ुशि थियसि मूंखां त हूं बि दूर हुए साड़ ते मूं दिलि कॾहिं हेरी न हुई चंड तुंहिंजी चांदनी मेरी न हुई। जाफ़र जानी हिकु वाय में लिखे थो त हाय हाय हीणा हड तुंहिंजा वेज हलिया विया हाय हाय हीणा हड तुंहिंजा वेज हलिया विया कंहिं लाइ तो छोड़े छॾिया साणा साणा सॾ तुंहिंजा वेज हलिया विया। हाणे वाका वेड़ तूं ॾढ न ॾींदे ॾॾ तुंहिंजा वेज हलिया विया। ढींगन राड़ छॾे ॾिनी उञा थिया हॾ तुंहिंजा वेज हलिया विया।
केॾो त अवेरो मां हिन शहर मां निकितो हां, शीशे जूं बाज़ारूं ऐं मेरो सेरो मां हिन शहर मां निकितो हां। वाकनि जूं हुलाऊं थियूं पर टोड़े घेरो मां हिन शहर मां निकितो हां। विख विख ते विरहाङो हो थिय पेरो पेरो मां हिन शहर मां निकितो हां, हिन शहर मां निकितो हां। जीअं उञी का डेल हयाती अहिड़ी थींदी आहे, ॾंभियल ॾेल उसाटियल लखड़ियूं दिलि जी दुनिया भेल हयाती अहिड़ी थींदी आहे। आई स्टेशन ते बीठी पोइ हली वई रेल हयाती अहिड़ी थींदी आहे। ईअं न खिल खिजाइन मूंखे चुपड़े मुंद मकरेल हयाती अहिड़ी थींदी आहे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे शाइर जाफ़र जानी जी ख़ूबसूरत शाइरी। अमी ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम सोच वीचार जे सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। असांजी हमेशह कोशिशि रही आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते उहे प्रोग्राम पेश कजनि जिन में सुजागी जा सॾ हुजनि ऐं शौर जूं ॻाल्हियूं हुजनि। जेकॾहिं अमी अहिड़ा प्रोग्राम ॿुधणु चाहियो था, हींअर यूट्यूब ते वञी असांजो चैनल सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु असीं पंहिंजे फेसबुक पेज ते पिणु पंहिंजा प्रोग्राम रखंदा आहियूं। प्रोग्राम ॿुधो, असांखे राय ॾियो त जीअं राय जी रोशनी में असीं प्रोग्रामनि खे वधि खां वधि बहितर बणाए सघूं। सोच वीचार में हाणे वर्क वरायूं था नौजवान लेखक सारंग जोए जे लिखियल मज़मून सिंध जे यूनिवर्सिटियुनि खे बगड़नि खां आजो कीअं कराइजे जा। सारंग जोयो लिखे थो त शहीद बेनज़ीर यूनिवर्सिटी नवाबशाह में हिकु भेरो ॿीहर सिंध जे नियाणियुनि सां हिरासमेंट जा वाक़िया वधी विया आहिनि। उहे वाक़िया सिर्फ़ु शहीद बेनज़ीर यूनिवर्सिटी नवाबशाह ताईं महदूद न आहिनि, पर उन्हनि जो दाइरो सिंध यूनिवर्सिटी खां वठी कराची यूनिवर्सिटी ताईं, बल्कि उहे वाक़िया सरकारी यूनिवर्सिटीज़ खां अलावा प्राइवेट यूनिवर्सिटीज़ में बि थियनि पिया ऐं अहिड़नि शर्मनाक ऐं दिलि दोलाईंदड़ वाक़ियनि जे करे यूनिवर्सिटियुनि जी साख बि मुतासिर पई थिए। यूनिवर्सिटियूं न सिर्फ़ु आला तालीम हासिल करण जो ज़रियो हूंदियूं आहिनि, पर उहे शागिर्द सियासत ऐं इनकलाब जे नर्सरियुनि तौरु सुञातियूं वेंदियूं आहिनि। पर गुज़िरियल कुझु सालनि खां उन्हनि यूनिवर्सिटियुनि में अंधेर नगरी चरबट राजा वारा क़ानून पिया हलनि, जिते कॾहिं गर्ज़ हास्टलनि मां नियाणियुनि जा फाव खदल लाश पिया मिलनि त कॾहिं वरी पॉइंटनि जे टकर में मासूम शागिर्दनि जूं हयातियूं ज़ाया पियूं थियनि, त कॾहिं वरी यूनिवर्सिटियुनि जे इंतिज़ामियान ऐं रेंजर्स जे पारां होली मल्हाइण या सक़ाफ़ती ॾिहाड़ा मल्हाइण ते शागिर्दनि मथां बग़ावत जा केस दाख़िल कया पिया वञनि ऐं उन्हनि शागिर्दनि जी तज़लील करण सां गॾु उन्हनि खे रेस्टिकेट कयो पियो वञे, त कॾहिं वरी शागिर्दियाणियुनि खे रेंजर्स यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि उस्तादनि तोड़े शागिर्दनि पारां हिरास करे ब्लैकमेल कयो पियो वञे, जंहिंजे रद्द अमल में सिंधी समाज जे बाशूर तबिके पारां सोशल मीडिया ते नंदण सां गॾु अमलनि मुज़ाहिरा पिणु कया विया ऐं कुझु साल अॻु शागिर्दियाणियुनि पारां त ब्लैकमेल कंदड़ उस्तादनि ख़िलाफ़ कोर्ट सां पिणु रुजू कयो वियो हो, पर उनजो को बि ख़ातिर ख़वाह नतीजो न निकितो ऐं न ई अहिड़ा वाक़िया रुकिजी सघिया आहिनि। असां पंहिंजे दिलि ते हथ रखी ॿुधायूं त असां अॼु ताईं उन्हनि समूरनि मसइलनि खे अमली तौरु दुरुस्त तरीक़े सां हल करण जी केतिरी कोशिशि कई आहे। मुंहिंजे ख़्याल में त उनजो जवाबु न में ईंदो, छो त असां उन्हनि आम मसइलनि खे पंहिंजो मसइलो कॾहिं सम्झो ई न आहे, छो त उहे वाक़िया असां मां शायदि कंहिं सां बि ज़ाती तौरु न आहिनि थिया। उन लाइ कुझु ॾींहं एहतिजाज करे सोशल मीडिया ते इंतिज़ामिया उस्ताद तनज़ीमनि ऐं शागिर्द तनज़ीमनि जिन जो हिन वक़्तु यूनिवर्सिटी में वजूद बि न रहियो आहे खे घटि वधि ॻाल्हाए ख़ामोश थी वेही रहंदा आहियूं। सिंध जे समूरियुनि यूनिवर्सिटियुनि जे उन्हनि अहम मसइलनि खे हक़ीक़ी तौरु हल करण लाइ मूं वटि हेठियूं तजवीज़ूं आहिनि, जेके तजवीज़ूं मूं सिंध यूनिवर्सिटी में पढ़ण वक़्तु बि शागिर्दनि उस्तादनि ऐं इंतिज़ामिया जे आॾो रखियूं हुयूं ऐं उन्हनि तजवीज़नि ते अमल कराइण लाइ पंहिंजनि साथियुनि सां गॾु मुसलसिल जदोजहद बि कंदो रहियो आहियां। उन्हनि तजवीज़नि ते अमल करे उहे मसइला हल करे सघजनि था। नंबर 1, यूनिवर्सिटियुनि जे कोड ऑफ कंडक्ट ऐं यूनिवर्सल एजुकेशन लॉ तहत शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जूं अनसर कापियूं चेक करण खां पोइ शागिर्दनि खे वापसि कयूं वञनि, त जीअं उस्तादनि पारां शागिर्दियाणियुनि खे ब्लैकमेल करणु या हिरास करणु या वरी शागिर्दनि पारां उस्तादनि खे धमकियूं ॾेई ब्लैकमेल करे मार्कूं वठणु या वरी मेरिट जी लताड़ कंदे
मनपसंद शागिर्दनि खे नवाज़ण वारनि अमलनि खे क़ानूनी तरीक़े सां रोके सघिजे थो। नंबर 2, शागिर्द यूनियन बहाल करे समाज मां वकीलनि, जजनि ऐं उस्तादनि ते मुश्तमिल इलेक्शन कमीशन जोड़े उन जी निगरानी में इलेक्शन शफ़ाफ़ तरीक़े सां कराई वञे। जंहिंखां पोइ शागिर्द यूनियन जी बॉडी जे ॿिनि नुमाइंदनि, सदर ऐं जनरल सेक्रेटरी खे यूनिवर्सिटी जे पॉलिसी साज़ इदारनि, सेनेट ऐं सिंडिकेट में नुमाइंदगी ॾेई इख़्तियार ॾिना वञनि। नंबर 3, सिंध जे समूरनि यूनिवर्सिटियुनि मां रेंजर्स ऐं पुलिस खे निकाले ॾेई शागिर्द हॉस्टलनि सां गॾु शागिर्द यूनियन ऑफिसूं बि ख़ाली करायूं वञनि ऐं रेंजर्स ऐं पुलिस जी जॻह ते ट्रेंड ख़ाली सिक्योरिटी गार्ड रखिया वञनि। नंबर 4, यूनिवर्सिटियुनि जा वाइस चांसलर सियासी भर्तियुनि खां हटी करे मेरिट ते इल्मी ऐं इंतिज़ामी अहलियत रखंदड़ बाइख्तियार रखिया वञनि, जेके यूनिवर्सिटियुनि खे मथे खणी अची सघनि। नंबर 5, यूनिवर्सिटियुनि जे मुख़्तलिफ़ शोबनि में पढ़ायो वेंदड़ निसाब मुदे ख़ारिज बणिजी चुको आहे, जंहिंखे न सिर्फ़ु अप टू डेट कयो वञे पर उन सां गॾु निज साइंसी ऐं टेक्निकल बुनियादनि ते सिलेबस जोड़े पढ़ायो वञे ऐं उन सां गॾु उस्तादनि जी टीचिंग ट्रेनिंग पिणु कराई वञे। नंबर 6, यूनिवर्सिटियुनि में उस्तादनि, मुलाज़िमनि तोड़े ऑफिसरनि जी भर्ती मेरिट ऐं अहलियत जे बुनियाद ते कई वञे। मथे ॾिनल तजवीज़नि ते अमल करण सां बेनज़ीर यूनिवर्सिटी नवाबशाह, सिंध यूनिवर्सिटी ऐं शाह लतीफ़ यूनिवर्सिटी समेत सिंध जे समूरनि यूनिवर्सिटियुनि जा उहे मसइला हल थी सघनि था, पर उन्हनि तजवीज़नि ते अमल कराइण लाइ उन्हनि समूरनि यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि खे मुतहद थी करे नज़रियाती बुनियादनि ते तनज़ीम साज़ी करे जदोजहद करणी पवंदी ऐं सिंध जे शऊर ऐं सियासी समाजी तनज़ीमनि खे उन्हनि जी मदद पिणु करणी पवंदी। हीअ ख़ूबसूरत मज़मून असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं। हिन मज़मून जो लेखक हो सारंग चोयो। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था मोहम्मद ख़ान अबड़े जो लिखियल मज़मून, जंहिंजो उनवान आहे तासुब ते ॿधल तारीख़ जो जाइज़ो। उहा उन ज़माने जी ॻाल्हि आहे जॾहिं गॾियल हिंदुस्तान में अंग्रेज़ ख़िलाफ़ अञा मज़ाहिमती वेड़ हलंदड़ हुई। अंग्रेज़ सरकार जे आख़िरी अयामनि में ब्रिटिश गवर्नमेंट खे सिंध में सिंधियुनि पारां शदीद मज़ाहिमत खे मुंहुं ॾिसणो पइजी रहियो हो। अंग्रेज़नि ख़िलाफ़ मज़ाहिमत कंदड़ माण्हुनि मां उन वक़्तु थर जे रेगिस्तानी नगर पारकर जे जाबलू इलाइक़नि मां उभरी आयल नौजवान वेढ़ू रूपली कोल्ही बि हिकु हो। अख़बार जे हिननि साॻियुनि सुफ़नि में मूं पंहिंजनि अॻियनि कालमनि में क़याम पाकिस्तान ताईं जे कारगुज़ारियुनि ताईं जे समूरनि हालतुनि खे उजागर करण जी कोशिशि कई हुई ऐं उन वक़्त जे जिन अॻवान जो ज़िक्र कयो उन्हनि में सूर्या बादशाह जे अंग्रेज़ सरकार जे ख़िलाफ़ मज़ाहिमती जंग जूं तारीख़ी हक़ीक़तूं बयानु कयूं हुयूं त कीअं न संस कयल मज़ाहिमती जंग अंग्रेज़ सरकार खे हिन धरती तां पंहिंजा पेर उखेड़ण ते मजबूर करे छॾियो हो। अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ सिंध मां सूर्या बादशाह जी मज़ाहिमती जंग ऐं साईं जीएम सैद पारां वरी क़याम पाकिस्तान जे हवाले सां अदा कयल किरदारु पिणु उन दौर जी अहम तारीख़ आहे। अॻूणनि कालमनि में मूं सिंध जे मुस्लमान लीडरनि जे कयल जदोजहद जो अहवालु लिखियो आहे, पर तारीख़ जो मुतालो कंदे ख़बर पवे थी त अंग्रेज़नि जे बरे सग़ीर ते कब्ज़े ख़िलाफ़ जदोजहद कंदड़नि में सिंध जे मुस्लमाननि सां गॾोगॾु हिंदनि या ग़ैर मुस्लिमनि जूं मज़ाहिमती जदोजहदूं बि वॾी अहमियत जूं हामिल आहिनि, छो त उन दौर में मुस्लमाननि सां गॾु हिंदनि या ग़ैर मुस्लमाननि पिणु अंग्रेज़ सरकार जे नक में दम करे छॾियो हो। ॾिसण में अचे थो त उन वक़्तु हिंदू मुस्लिम फ़र्क़ खां वधीक धरती जी आज़ादी वारो सुवालु सभिनी ॾाढो वधीक अहम हुयो। उन करे हिंदू अॻवाननि ऐं जंगजू जोधनि जो ज़िक्र न करणु न फ़क़्ति तारीख़ सां हथ चुरांद लेखी वेंदी, पर अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ थींदड़ जदोजहद जी तारीख़ पिणु नामुकमिल सम्झी वेंदी। उन करे अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ सिंधियुनि जी वेड़ जो ज़िक्र कंदे सूर्या बादशाह सां गॾु थर जे रेगिस्तानी नगर पारकर जे जाबलू इलाइक़े जो नौजवान जोधो रूपलो कोल्ही पिणु असांखे यादि अचे थो। अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ सालनि खां मुसलसिल कयल मज़ाहिम जी तारीख़ पढ़ण लाइ कारी खे तहसुब जी ऐनक लाहिणी पवंदी, जेका बदकिस्मती सां हिजरत करे ईंदड़नि मुसलमाननि पंहिंजे अखियुनि ते चाढ़े छॾी आहे। रूपलो कोल्हीअ नगर पारकर जे जबलनि ते अंग्रेज़ तरफ़ां फाही ते चाढ़ियो वियो हो। अॼु बि सिंध धरती जे हिन सपूत जी बहादुरी ऐं वतन परस्ती लाइ कयल वेड़ खे यादि करे मुंहिंजूं अखियूं नम थी वञनि थियूं।
हिन जोधे अंग्रेज़नि ख़िलाफ़ जंग विढ़ंदे माउ जी थञ यादि ॾियारे छॾी हुई ऐं पंहिंजे धरती जी आज़ादी लाइ विढ़ंदे विढ़ंदे शहादत माणी हुई। पर अफ़सोस पाकिस्तान जे क़ौमी निसाब जे किताबनि में संसन नालो ॻोल्हियो बि नथो लभे, छो त पढ़ियल लिखियल मुहाजिर जॾहिं हिजरत करे हिते पहुता त सभ खां पहिरीं उन्हनि पढ़ियल लिखियल पनाहगीरनि असांजी तारीख़ खे मस्क कयो। उन सां गॾु इहो बि थियो त असांजे मुफ़करनि ऐं तारीख़दारनि शायदि उर्दू ज़ुबान ऐं किताबनि ते एतिरो कमु न कयो या खेनि उन कम खां ॼाणे वाणे परे रखी उहो तासिर ॾिनो वियो त ॿाहिरां आयल वॾा पढ़ियल लिखियल क़ाबिल आहिनि। बहरहाल उन्हनि नाले कोठियुनि क़ौमी मुफ़करनि ऐं तारीख़दारनि सभ खां पहिरीं असांजे उन सिंधी जोधनि खे निशानो बणायो ऐं नज़रअंदाज़ कयो जिन अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ जदोजहद में पंहिंजे जानियुनि जो नज़रानो ॾिनो ऐं ॿिए पासे हिंदुस्तान में हिजरत करे आयल पनाहगीरनि जो, छाकाणि त उर्दू ते उबूर हुयो जो उहा संदन मादरी ॿोली हुई ऐं उन्हनि खे बरे सग़ीर में अंग्रेज़नि ख़िलाफ़ कयल जदोजहद ऐं मज़ाहिमत कंदड़ किरदारनि जी तारीख़ लिखणी हुई, सो उन्हनि तअसुब परस्ती जो मुज़ाहिरो करे सिंध जे सुरमनि जी जदोजहद खे नज़रअंदाज़ करे छॾियो। उनजो सबबु इहो ई हो त जेकॾहिं हुननि बरे सग़ीर में अंग्रेज़नि ख़िलाफ़ सिंध जे सुरमनि जो ज़िक्र कयो त पोइ सिंधियुनि जे उन लाज़वाल जदोजहद ऐं क़ुर्बानीनि जी हक़ीक़त एतिरी त पुरअसर आहे जो ॿाहिरां हिजरत करे आयलनि जूं क़ुर्बानियूं बिन निंढियूं ऐं हक़ीर नज़र ईंदियूं। ऐं पोइ पनाहगीरनि पारां कयल फुरलुट कूड़नि क्लेमनि ऐं नौकरियुनि ते कब्ज़नि जा किसा बि साम्हूं अची वेंदा। यादि रहे त उन वक़्तु उहो क़ानून हुयो त को बि पनाहगीर हिते अची कूड़े क्लेम जे नाले ते हिकु दस्तावेज़ ते कूड़ो कसमनामो जमा कराए क्लेम दाख़िल कंदो हुयो त हू हिंदुस्तान में MA BA पास कयल आहे या संस 17 ग्रेड जी नौकिरी हुई ऐं संस समय एकड़ ज़मीन ऐं बंगला गाॾियूं ऐं ॿी मिल्कियत हुई त पाकिस्तान सरकार बिना कंहिं छंड छाण जे उन जे बराबरि वारी मिल्कियत नौकिरी ऐं मरात खेसि सिंध में ॾेई छॾींदी हुई। अहिड़नि कूड़नि कसमनामनि जे आधार ते सिंधी हिंदनि जूं छॾियल नौकिरियूं, प्लाट, प्रॉपर्टी, घर, बंगला, ज़रई ज़मीनूं, वेंदे कारखाना बि पनाहगीरनि खे अलाट कया विया। उहे सबबु हुआ जो उन्हनि पाकिस्तान जी तारीख़ में सिंधियुनि जी क़ुर्बानी जो ज़िक्र न करे पंहिंजी बदनियती ऐं बेईमानी जो सबूत ॾिनो ऐं तॾहिं खां ई हुननि जो सिंध ख़िलाफ़ साज़िशूं कंहिं न कंहिं शकिल में हलंदियूं पियूं अचनि। हिजरत करे आयल उर्दू तारीख़दाननि जे तअसुब जो अंदाज़ो उन ॻाल्हि मां बि लॻाए सघिजे थो त सोरिया बादशाह सां गॾु सर शाहनवाज़ भुट्टो जे वारिद मीर मुर्तज़ा भुट्टो खे बि शऊरी तौरु नज़रअंदाज़ करे तारीख़ जे सुफ़नि में गुम करे छॾण जी कोशिश कई वई आहे। मीर मुर्तज़ा भुट्टो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो ॾाॾो हुयो जेको अंग्रेज़ सरकार जे एजेंटनि जे हथां शहीद कयो वियो, जेको अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ वेड़ विढ़ंदे ऐं मज़ाहिमत कंदे अफ़गानिस्तान वञी रहियो ऐं बाद में सर शाहनवाज़ जे नंढी उमिरि वक़्तु अंग्रेज़ सरकार हुन जे घरनि खे बाहियूं ॾेई साड़ाए बेघर करे छॾियो। उन वक़्तु बहावलपुर रियासत जे अमीर मीर मुर्तज़ा भुट्टो खे अफ़गानिस्तान मां वापसि अचण जी सूरत में अंग्रेज़नि ख़िलाफ़ जदोजहद में साथ ॾियण जो वाइदो कयो। उन करे मीर मुर्तज़ा भुट्टो वापसि आयो ऐं बाद में अंग्रेज़ सरकार पंहिंजे एजेंटनि ज़रिए खेसि शहीद कराए छॾियो। लेकिन पनाहगीर लेखारिन पाकिस्तान लाइ लिखियल अहिड़ी कंहिं बि तारीख़ में संसि ज़िक्र करणु मुनासिब न सम्झो आहे। क्या में पाकिस्तान खां पहिरीं अंग्रेज़ सरकार हिक फ़ैसिले तहत फ़ौज में सिंधियुनि खे भर्ती करण में बाक़ाइदा पाबंदी हणी छॾी हुई। उन जो सबबु सिर्फ़ु उहो हो त अंग्रेज़ सरकार खे पूरे बर सग़ीर में वधि मज़ाहिमत ऐं मुक़ाबिलो फ़क़्ति सिंध में ॾिसणो पियो हो। खेनि उहा पक हुई त सिंध जो हर नौजवान, हर ॿार, हर औरत तोड़े मर्द सिंध परस्त ऐं वेढ़ू आहे। उन करे जेकॾहिं हू फ़ौज में शामिलु थिया त उहे कंहिं बि वक़्तु अंग्रेज़नि ख़िलाफ़ बग़ावत बि करे सघनि था। उन करे उन्हनि जी फ़ौज में भर्ती क़ाबिल क़बूल कोन हुई, छो त जेके कुझु अंग्रेज़ सरकार खां अॻु फ़ौज में सिंधी शामिलु हुआ उन्हनि जी मज़ाहिमत जो अंग्रेज़ सरकार अॻु में ई मुक़ाबिलो करे चुकी हुई, छो त अंग्रेज़नि जे कब्ज़े वक़्तु सिंध में मौजूदु हुकूमत जे सिपाहियुनि पंहिंजी धरती ते कब्ज़े ख़िलाफ़ वेड़ में पंहिंजूं जानियूं ॾेई छॾियूं हुयूं। जेके थोरा घणा सिंधी अंग्रेज़ फ़ौज में शामिलु थिया से पिणु वक़्तनि बे वक़्तु अंग्रेज़नि ख़िलाफ़ बग़ावतूं कंदा रहिया। बग़ावत जो उहो सिलसिलो जारी रहियो। सिंधी सिपाहियुनि जी पहिरीं बग़ावत 1857 में थी ऐं ॿी बग़ावत 1898 में अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ नेवी ऐं ज़मीनी फ़ौज में मुक़ररु कयल सिंधी सिपाहियुनि कई।
जंहिंखां पोइ अंग्रेज़ सरकार सिंधियुनि खे फ़ौज में भर्ती ते बाक़ाइदा पाबंदी विधी, जेका हिन मुल्क जे क़याम खां पोइ बि काफ़ी अरसो जारी रही ऐं काफ़ी सालनि ताईं हलंदी रही ऐं उनजो नुक़सान बि सिंधियुनि खे पवंदो रहियो। पर तासिर वरी उहो ॾिनो वियो त सिंधी फ़ौज में वञणु नथा चाहिनि। लेकिन सच इहो आहे त जॾहिं बि सिंधियुनि खे फ़ौज में भर्ती लाइ सॾियो थो वञे त उते वॾियूं वॾियूं कतारूं नज़र ईंदियूं आहिनि। हैरत जी ॻाल्हि त इहा आहे, जेका अॻे कालम में पिण मूं लिखी हुई त अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ु बग़ावत कंदड़ खुर कैदियुनि खे पाकिस्तान ठहण खां पोइ बि केतिरनि ई सालनि ताईं क़ैद कयो वियो ऐं खेनि तेसि ताईं आज़ादु न कयो वियो जेसि ताईं संदनि सज़ाऊं पूरियूं न थियूं। उन्हनि कैदियुनि मां केतिरा ई कैदी जेल में मरी विया, पर खेनि आज़ादु न कयो वियो। फ़ौज में जेके आफ़ीसर विरासत खां पोइ पाकिस्तान जे हिसे में आया, उन्हनि पिणु अंग्रेज़नि जे उन अमल जी पोइवारी कई। 1971 ताईं यानी अंदाज़नि 24 सालनि ताईं सिंधियुनि जे फ़ौज में भर्ती अंग्रेज़नि जे उसूल हेठि रही। ॿिए तरफ़ पाकिस्तान ठहण खां पोइ ब्यूरोक्रेसी आफ़ीसर शाही में सिंधियुनि सां तासुब जो रवैयो रखियो वियो। हिंदुस्तान मां हिजरत कंदड़नि जो तइदादु हर लिहाज़ खां वधीक हो। उन करे उन्हनि अहिड़े क़िस्म जूं पॉलिसियूं ठाहियूं जंहिंसां सिंध जे मुस्तक़िल रिहाइशनि जे मुफ़ादनि खे शदीद नुक़सानु पहुचायो वियो, जेको पिणु पाकिस्तान जे ठहण खां पोइ काफ़ी अरसे ताईं जारी रहियो। सिंधियुनि सां कयल उन सलूक जा ज़िम्मेवार अंग्रेज़ सरकार जा मुक़ररु कयल उहे एजेंट हुआ जेके हिजरत करे ईंदड़ पनाहगीर हुआ, जेके पढ़ियल लिखियल हुआ ऐं उन्हनि जो औलाद अॼु बि असांखे अणपढ़ियल हुजण जे लक़बनि सां नवाज़े पाण लाइ नफ़रत जो दरवाज़ो खोले रहिया आहिनि ऐं चई रहिया आहिनि त असां सिंध वारनि पाकिस्तान ठाहिण लाइ को बि किरदारु अदा कोन कयो आहे। जॾहिं त मूं तारीख़ी हवाले सां मथे बयानु कयल वाक़िअनि ऐं किरदारनि जो ज़िक्र करे उहो बि ॿुधाइण जी कोशिशि कई आहे त सिंधियुनि मुस्लिम लीग जी कामयाबी जे लाइ कहिड़ियूं कोशिशूं कयूं ऐं पाकिस्तान ठहण खां अॻु में बि क़ाबिल क़दुरु कोशिशूं कयूं ऐं भरपूर किरदारु अदा पिणु कयो। सिंधियुनि अंग्रेज़ सरकार जे कब्ज़े ख़िलाफ़ु जेका मज़ाहिमती जदोजहद कई, उनखे मुकमिल तौरु फ़रामोश कयो वियो आहे। जेका ॻाल्हि तारीख़ सां मज़ाक़ करणु ऐं उनखे मसख़ करण जे मुतरादिफ़ आहे। पर आऊं ईंदड़ तहरीरनि में पाकिस्तान जे क़याम खां पोइ हिते हिजरत करे ईंदड़ पनाहगीरनि जे तअसुब ऐं धरती धड़ियुनि जे मुस्तक़िल मुफ़ादनि ते कब्ज़ा करण वारे मनहूस मनसूबनि खे वधीक चिटो ऐं पधिरो करण जी कोशिशि कंदुसि, उन लाइ त जीअं सिंध जे ईंदड़ नसलनि खे पंहिंजे ऐं पराए जी चङी रीति परोड़ पइजी सघे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मोहम्मद ख़ान अबड़े जो लिखियल मज़मून, जंहिंजो उनवान हो तासुब ते ॿधल तारीख़ जो जाइज़ो। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए।
सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।